कोमल खे फोन कर ऐं हुनखे चओ त जल्दी मोटण जी करे। अची वेंदी साईं, देर मदार हुए हिते अची वेंदी। राणी, हिकु त कोमल खे अकेलो छॾियो आहे, ॿियो दुश्मन जी दर ते मूंखे उन्हनि ते को भरोसो कोन्हे को। जेकॾहिं कोमल खे क़ैद कयूं त पोइ? साईं, चाकर खान वारा ॿार न आहिनि, उन्हनि खे इहा ख़बर आहे जेकॾहिं हो ईअं कंदा त रत जूं नदियूं वही पवंदियूं ऐं अहिड़ी त दुश्मनी जी बाहि भड़की पवंदी जो उन्हनि जा विड़ा वीरान थी वेंदा। कोमल खे मूंखे उन तरफ़ छॾण ई न घुरिजे हा। इहा मुंहिंजी ग़लती आहे। छा तव्हांखे पंहिंजी न्याणीअ जे मथां को भरोसो न आहे? भरोसो न हुजे हा त मां हुनखे इहा इजाज़त ॾियां ई न हा। त पोइ पंहिंजे भरवसे खे क़ाइमु रख। कोमल भली दुश्मन जे दर ते छो न हुजे, पर हो तुंहिंजी ऐं मुंहिंजी इज़त खे दाग़ न लाहींदी। पर मां त इहो थी सोचां त तुंहिंजी धीअ सां तुंहिंजा दुश्मन मिली हैरत में पइजी वेंदा ऐं सोचणु लॻंदा त अकबर खान जी धीअ उनजो फ़ख्रु आहे। बसि हुनखे चई छॾियां त राति त न रहे, ईअं बि करे मोटी अचे। जी साईं, मां चई छॾींदीमांसि, तव्हां परेशान न थियो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।